बोर्ड पाकिस्तान में वडी तबाही आंदी दुखे वक्त में दुनिया के पाकिस्तान की मदद करण घुर्जे। वजीर आजम शहबाज शरीफ उज़्बेकिस्तान में थींदड़ शंघाई ताउन तंजीम की कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो आहे त पाकिस्तान में बोर्ड सबब तबाही आई, लखे माण्हू दरबदर थी विया, लखे पानी में फाथल आहिनि, 400 ॿारनि समेत 1400 माण्हू फोत थी विया। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में वबाई बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। आलमी बिरादरी पाकिस्तान की मदद लाइ अॻिते अचे। वज़ीर आज़म चयो त अफ़गानिस्तान में अमन पाकिस्तान में अमन की ज़मानत आहे। पाकिस्तान दहशतगर्दनि के शिकस्त ॾियण लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अफ़गानिस्तान में अमन जो ख़िते ते मस्बत असर थींदो। रूस का गैस की फराहमी की रिथा ते कम करण लाइ पाकिस्तान ऐं तुर्की इतफ़ाक़ करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की तुर्की के सदर रजब तैयब एर्दोग़ान सां समरकंद में मुलाकात। तरफ़नि लागापन समेत मुख़्तलिफ़ मामलन ते ख़्यालन जी ॾेवट। रजब तैयब एर्दोग़ान चयो आहे त उहे एशिया में पाकिस्तान के पंहिंजो अवलियती शराकदार तसवुर कनि था। ॿिन्ही मुल्कनि में लागापा हाकारी अंदाज़ में हथी वठी रहिया आहिनि। मोटरवे ते जल्द कम शुरू कयो वेंदो। सखर हैदराबाद M6 मोटरवे अहम आहे। इहो मनसूबे के सीपेक में नज़रअंदाज कियो वियो। जल्द कम शुरू थींदो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद में थियल अहम इजलास की सदारत कंदे चयो आहे त सखर हैदराबाद मोटरवे वफ़ाकी PhD में शामिल आहे। इजलास में ॻाल्हाईंदे वफ़ाकी वज़ीर असद महमूद चयो त सखर हैदराबाद मोटरवे की तामीर ते 1.37 ट्रिलियन रुपया ख़र्च ईंदो। 2018 खां 2022 ताईं जाम शोरो सेवन रोड की तामीर लाइ 6 ख़त लिखे विया आहिनि। मंछर ढंढ जो पानी तेजी से लहण शुरू। मंछर 20 फुट ते पहुंची वियो। आबपाशी खाते मूजिब इंडस लिंक 1,75,000 क्यूसिक पानी छोड़ थी रहियो आहे। यूनियन काउंसिल आराजी बुबक जे कुछ हिस्सनि मां पानी रंडकुनि सबब छोड़ थियण में नाकाम। इंडस हाईवे जा ऐं रेलवे ट्रैक जा कुछ हिस्सा मुकम्मल पानी हेठि आहिनि। LBOD के RD 211 वटां कटण खिलाफ बदीन बरसात नेवी चौक ते एहतजाजी धरणो। धरणे सबब सीपेक रोड बंद, ट्रैफिक मुअतल थी वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त कट सबब लखे माण्हू मुतासिर थींदा। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल तबाह थी वेंदो। हू कंहिं बि सूरत में कट हणण न ॾींदा। कराची में बरसातुनि खां पोइ डेंगी के केसनि में तेज़ी सां वाध। सेहत खाते की रिपोर्ट मूजिब डेंगी सबब 9 ॼणा फोत थी चुका आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान डेंगी जा 199 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। 24 कलाकनि दौरान डेंगी के मरीज़नि जो अंग 4230 थी वियो आहे। सेहत खाते बोर्ड सबब आफ़त सटियल करार ॾिनल 23 ज़िलनि में पैरामेडिकल स्टाफ भर्ती करण जो फ़ैसिलो करे छॾियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो। नोटिफिकेशन मूजिब 600 मेडिकल अफसर, 400 लेडी डॉक्टर्स ऐं 400 टेक्नीशियन भर्ती कया वेंदा। आरती बुनियादनि ते 400 नर्सिस, 250 मिडवाइफ ऐं 500 वैक्सीनेटर भी भर्ती कया वेंदा। पीपुल्स पार्टी ऐं शहबाज शरीफ में अहम उहदे जो अहम मसलो आहे। अगूणे वफ़ाकी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद अहमद समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी बयान में चयो आहे त इमरान खान ख़ूबसूरत स्विंग कराए पासीरो थी वियो आहे। परॾी वज़ारत वज़ीर आज़म के जहाज़ में समरकंद वञण भी पसंद न कयो। परदे पोयां मुफ़ाहिमत कोशिशूं 15 अक्टूबर ताईं कामयाब थी सघनि थियूं। ॻाल्हियूं कामयाब न थियूं त रोडनि ते जोड़ो कराटो थींदो। MQM जी सियासत संदसि घाटे में पइजी वई आहे। वक़्त ते फ़ैसिला न थिया त वक़्त इंतज़ार नाहे कंदो।
कराची जे समूरन खानगी सीसीटीवी कैमराउन के मददगार 15 जे सिस्टम से गंढण ते गौर। IG सिंध गुलाम नबी मेमण चवायत कराची में खानगी सीसीटीवी कैमराउन के मददगार 15 जे सिस्टम से गंढण ते गौर कयो पियो वञे। कम्युनिटी पॉलिसिंग के हथी ॾियण वक्त जी ज़रूरत है। कम्युनिटी पॉलिसिंग ॾोहारी धुरिन खिलाफ एक असराइतो हथियार है। खानपुर महर बरसा नंढे भा वडे भा के कत्ल करे छड़ियो। गोठ प्यारो लाशारी में नंढे भा मुमताज लाशारी गोलियों हणी नंढे सुतल वडे भा एजाज लाशारी के कत्ल करे छड़ियो। ज़रियन मूजिब जमीन जी मालकी जे तकरार ता जवाबदार निंड सुतल वडे भा के गोलियों हणी कत्ल करण बाद फरार थी वियो। कराची पुलिस पारा मुकाबले बाद एक जवाबदार के जख्मी हालत में गिरफ्तार करण जी दावा। पुलिस मूजिब जवाबदार बैंक ATM का पैसा कढाए निकरदड़ शहरीन का फुरलुट कंदो हो। जवाबदार गुजरियल हफ्ते एक शहरी का 70,000 रुपया फुर करे मुज़ाहिमत ते खेस जख्मी कयो हो। गोलाची में साहुरन वट थी आयल नौजवान जो वण में टंगियल लाश हथ। देह काकेजानी में भोरियो कोली जो वण मां फाव खादल लाश मिलियो। घर बातिन मामले के आपघात करार ॾेई छॾियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी छॾी।